सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 5 सबक 8 कलमाइण ऐं बाफ़ थियण क्रिस्टलाइज़ेशन एंड इवेपोरेशन। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां मिलावतनि मां उन जा जुज़ा अलॻि करण जा कुझु ॿिया तरीक़ा सिखंदासीं। असांखे ख़बर आहे त उहे पाणियाठ वारियूं मिलावतूं जिन में उन जा नहरा जुज़ा ॻरियल कोन्हनि यानी अणॻरियल आहिनि, उनखे त असां आराम सां छाणे अलॻि करे सघूं था। पर जेकॾहिं ॻरियल हुजनि त पहिरीं ॾिसूं त ॻरियल मिलावतूं आख़िर आहिनि छा। उहा मिलावत जंहिंमें उन्हनि जा जुज़ा असास में हिक करार मिलियल हुजनि उनखे ॻार चइबो आहे, सोल्यूशन चइबो आहे। सोल्यूशन जा टे हिसा हूंदा आहिनि ऐं टे इस्तिलाह चई सघनि था। हिकिड़ो ॻारींदड़ यानी जेका शइ ॻारी थी यानी जेको असास आहे उहो, ॻरंदड़ यानी जेको जुज़ो उन में पवे थो, उहो नहरो बि थी सघे थो, गैस थी सघे थी ऐं ॿी पाणियाठ थी सघे थी, ऐं ॻार यानी सोल्यूशन जेको उन्हनि ॿिन्ही खे मिलाए जेका शइ ठहे थी, जेको मिलावट ठहे थी, उनखे असां ॻार चवंदा आहियूं। हाणे अचो त ॻार मां यानी उहे पाणियाठी मिलावतूं जिन में नहरा जुज़ा उन में बिल्कुलु हिक करार मिलियल आहिनि, ॻरियल आहिनि, उन्हनि मां नहरनि जुज़नि खे कीअं अलॻि कजे। उन लाइ ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त ॿाफ ठाहे या ॾाइण यानी इवेपोरेशन, जेका पाणियाठ आहे उनखे असां ॿाफ ठाहे या ॾाए छॾियूं, बाक़ी उन में नहरा जुज़ा बचंदा। ॿियो तरीक़ो आहे कलमाइण क्रिस्टलाइज़ेशन, उहो बि साॻे तरीक़े जो तरीक़ो आहे पर उन में कलम बचंदा आहिनि। उसूल हिन जो इहो आहे जो पाणियाठ खे गरम करण सां गैस ॿाफ में तब्दील थिए थी, पर नहरा जुज़ा गैस नथा ठहनि। उनजे करे नहरा जुज़ा उन थाम में जंहिंमें असां मिलावट विधी आहे उन में रहिजी था वञनि ऐं उन थाम मां जेका पाणियाठ आहे उहा गैस थी निकिरी थी वञे। असां जेकॾहिं हिकिड़ो थांव खणूं जंहिंमें असां उहा ॻार विझूं यानी उहा मिलावट विझूं जंहिंखे असांखे अलॻि करिणो आहे, जंहिंमां असांखे नहरा जुज़ा खपनि, उनजे हेठां असां बर्नर ॿारियूं जीअं हुन में गर्मी मिले। त गर्मी मिलण सां छा थींदो, जो जेका हुन में पाणियाठ आहे उहा टहिकण लॻंदी। टहिकण सां उन में जेके पाणीअ वारो जेको जुज़ो आहे यानी बेस हुनजो या असास आहे, उहो गैस जी सूरत में या ॿाफ जी सूरत में हवा में उॾामंदो वेंदो, ऐं बाक़ी हिते पाणीअ जो लेवल यानी पाणियाठ जो लेवल घटि थींदो वेंदो ऐं हिन में जेको आहे उहो बाक़ी वञी उहो जुज़ो बचंदो जेको असांजो नहरो जुज़ो आहे हिन पाणियाठ में या हिन सोल्यूशन में। भला जेकॾहिं मां बाहि बंदि करे छॾियां त पोइ छा थींदो। बाहि बंदि करण खां पोइ बि या बाहि मां न ई लॻायां तॾहिं बि जेको एवापोरेशन जो अमल आहे उहो जारी रहे थो, पर उहो थोरो हल्को थो थिए। सुस्त आहे अमल एतिरो तेज़ न आहे, पर जॾहिं बाहि थी ॿरे त उहो अमल काफ़ी तेज़ थो थी वञे। एवापोरेशन जो अमल हर वक़्तु मौजूदु हूंदो आहे। असां ॾिसंदो जेकॾहिं कंहिं थालीअ में पाणी विझी तव्हां रखी छॾींदो त कलाक ॿिनि खां पोइ उहा थाली सुकल हूंदी। पाणी काॾे वियो, उहो एवापोरेट थी वियो, उहो ॿाफ ठही वियो। सो इहो ॿाफ ठहण जो अमल हर वक़्तु जेको आहे उहो जारी रहे थो। कलम छाखे चइबो आहे? कलम कंहिं बि शइ जा सभु ज़रा जॾहिं पाण में हिकु पकी तरतीब सां मिलियल हूंदा आहिनि त उहे कलमी शिकिल ठाहींदा आहिनि। हीअ मां तव्हांखे कलमी शिकिल ॾेखारियां थो। कुझु शयुनि जी जेके मिनरल्स आहिनि उहे कलम ठाहींदा आहिनि, जंहिंमें घणो करे जेम स्टोन्स आहिनि यानी क़ीमती पथर जंहिंखे चइबो आहे उहे आहिनि। इन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त इन्हनि क़ीमती पथरनि खां ॿिया क्रिस्टल जेके आहिनि, हीउ लूणु आहे खाधे वारो, इहो बि क्रिस्टल आहे जेका असां ॾिसी चुका आहियूं हुनखे 4-5 दफ़ा वॾो करे दूरबीन में मुख़्तलिफ़ सबक़नि में। असांखे ख़बर आहे त क्रिस्टल हूंदो आहे यानी कलमी शिकिल में हूंदो आहे। हीअ खंड आहे, इहा बि कलमी शिकिल आहे। ऐं खंड जे इन कलम खे असां अञा वॾो करे छॾियूं यानी वॾा वॾा कलम ठाहियूं त उहा मिस्री ठही वेंदी आहे। उहा बि असां खाईंदा आहियूं, असांखे वणंदी आहे। कलमाइण जो अमल असां लेबॉरेटरी में हीअं करे सघूं था जो असां सभिनी खां पहिरीं रिचियल ॻार ठाहींदासीं कंहिं बि शइ जो जंहिंजा कलम असांखे खपनि। सम्झो त असांखे लूण जा कलम खपनि त असां छा कंदासीं, जो पाणीअ में लूण खे मिलाईंदा वेंदासीं। ऐं रिचियल ॻार हूंदो आहे जो जेकॾहिं असां विझंदा वञूं, लूणु विझंदा वञूं, आख़िर इहो एतिरो लूणु हुन में पइजी वेंदो जो वधीक लूणु हुन में मिक्स कोन थींदो या हुन में मिलंदो कोन, हिक करो कोन थींदो।
उन सूरत में उहो ॻार जेको आहे वधीक लूण खे एक्सेप्ट नथो करे, यानी पाण में नथो जज़्ब करे सघे, उनजे करे उहो रचियल ॻार हूंदो आहे। असां हुन रचियल ॻार खे सुकाइण वारी प्याली में यानी इवेपोरेटिंग डिश में विझंदासीं। उन खां पोइ उन डिश खे असां रखंदासीं हिकिड़े स्टैंड में, जेको असां ॻार आहे उहो असां डिश में विधो, उनखे हिकिड़े स्टैंड ते रखी जे हेठां बर्नर रखंदासीं। उन खां पोइ बर्नर खे ॿारींदासीं, जॾहिं हुनजी बाहि ॿरंदी त हू थोरी देरि खां पोइ टहिकणु लॻंदो। हिनखे टहिकाईंदासीं जेसि ताईं जो अधु ताईं सुके, हिन खां वधीक न सुके, अधु ताईं सुके। अधु ताईं सुकण खां पोइ ई अञा वधीक रचियल ॻार थी वेंदो। ऐं उन खां पोइ असां छा कंदासीं, जो बर्नर हटाए बर्नर खे बंदि करे छॾींदासीं ऐं हिनखे असां हवा में सुकणु ॾींदासीं। जॾहिं कलाक खां या 2 कलाकनि खां पोइ हवा में सुकी ऐं बिल्कुलु साफ़ थी वेंदो, सुकल थी वेंदो, बग़ैर पाणी हटिजे, त उन में असां ॾिसंदासीं लूण जा क्रिस्टल्स हूंदा। कलमाइण जे अमल सां मिलावटुनि खे, पाणियाठी वारी मिलावटुनि खे अलॻि अलॻि करण जा जेके फ़ाइदा आहिनि उहे इहो आहे जो असांखे निज मादा था मिलनि, यानी अल्ट्रा प्योरिफिकेशन थी थिए। उहो इन जे करे जो जॾहिं क्रिस्टल ठहंदा त क्रिस्टल में जेके ॿिया मादा हूंदा आहिनि उहे मौजूदु कोन आहिनि, जेके गैर ज़रूरी मादा आहिनि, उनजे करे असांजो निज क्रिस्टल थो थिए। इहो सस्तो तरीक़ो आहे ऐं हिन में कंहिं ख़ासि मशीन जी ज़रूरत कोन हूंदी आहे। कलमाइण जो इस्तेमालु असांजी दुनिया में खंड जी सनत में इस्तेमालु थींदो आहे, सामूंडी लूण हासिलु करण लाइ थींदो आहे, ऐं दवाउनि जी सनत में बि निज मादा हासिलु करण लाइ कलमाइण जो इस्तेमालु थींदो आहे। अचो त मां तव्हांखे ॾेखारियां त कलमाइण सां सामूंडी लूण कीअं ठाहींदा आहिनि। सभिनी खां पहिरीं समुंड जे भरिसां हीअं ॿारहं ठाहे उन में समुंड जो पाणी जेको आहे उहो बीहारे छॾींदा आहिनि। उन खां पोइ उनखे छॾे ईंदा आहिनि, महीनो ॾेढ जॾहिं उहो सुकी वेंदो आहे, सुकण खां पोइ छा कंदा आहिनि, जो उन में जेको आहे उहो क्रिस्टलाइज़ेशन थी वेंदी आहे पंहिंजो पाण, यानी हवा जी करे ऐं सिज जी रोशनी जे करे हिन मां सॼी पाणियाठ जेका आहे उहा ख़ारिज थी वेंदी आहे बाफ़ जी सूरत में। उन खां पोइ उते बचंदो आहे रुॻो लूणु। उन लूणनि जूं ढेरियूं ठाहे उन्हनि खे पहिरीं छॿियुनि में विझी ऐं खणी ईंदा आहिनि हिकिड़े ॿी जाइ ते जिते हुननि जो ज़ख़ीरो हूंदो आहे। उन ज़ख़ीरे खे विझंदा आहिनि ॻूणियुनि में, उहे ॻूणियूं भरे मोकिलींदा आहिनि फैक्ट्रियुनि में। फैक्ट्रियुनि में पोइ उन ॻूणियुनि मां कढी उनखे वरी साफ़ करे, साफ़ सुथिरो करे, नंढड़ियुनि थैलियुनि में बंदि करे उनखे दुकाननि में मोकिलींदा आहिनि। अहिड़ी तरह असांखे समुंड जे पाणीअ मां खाधे वारो लूणु मिलंदो आहे। हाणे मां हिन सबक़ जी पुॼाणी बग़ैर तजुर्बे जे कोन थो करे सघां, सो अचो त मां तव्हांखे तजुर्बे लाइ यानी एक्सपेरिमेंट करण लाइ ज़ाइक़ेदार मिस्त्री ठाहिण जी तरकीब ॿुधायां। ज़ाइक़ेदार मिस्त्री ठाहिण लाइ तव्हांखे खपंदो पाणी, खंड, रंग, ज़ाइक़े वारो शरबत, गिलास या बोतलूं, सन्हो कानो ऐं कपिड़नि वारी चपड़ी। सभिनी खां पहिरीं असां छा कंदासीं, जो पाणीअ में खंड खे मिलाए उनजो रचियल ॻाढ़ ठाहींदासीं खंड जो। असांखे ख़बर आहे त रचियल ॻाढ़ छा आहे, यानी ओसि ताईं खंड मिलाईंदा वेंदासीं जेसि ताईं खंड उनखे बर्दाश्त करे या एक्सेप्ट करे थी, यानी जेसि ताईं ॻरंदी वञे। उन खां पोइ उन में जेको रंग असांखे खपे, साओ खपे या गुलाबी खपे या ॻाढ़ो खपे या नीरो खपे या वाङणाई खपे, उहो रंग उन में विझंदासीं थोरो। उन खां पोइ या थोरा हुनजा हिसा अलॻि अलॻि करे उन में अलॻि अलॻि रंग विझी सघूं था। उन खां पोइ छा कंदासीं, जो उन में ज़ाइक़े वारो शरबत विझंदासीं जेको असांखे ज़ाइक़ो खपे उनजो, या कंहिं फ्रूट जो रस विझी सघो, या नारंगीअ जी रस आहे उहा विझी सघिजे थी, उन सां ज़ाइक़ो ईंदो नारंगीअ जो। उन खां पोइ छा कंदासीं, जो असां इहो जेको असां शरबत ठाहियो उनखे असां वधीक टहिकाईंदासीं, टहिकाए उनखे अधु कंदासीं, जेतिरो हो उनजे अधु जेतिरो। उन खां पोइ उन में उन्हनि खे असां कंहिं जेको गिलास ऐं बोतल आहे उन में विझंदासीं ऐं उन में चपड़ीअ में काठड़ी जेका असां विधी, कानो जेको सन्हो विधो उनखे विझी ऐं जे मथां ई रखी छॾींदासीं, जीअं ई हुनजे विच में रहे बोतल जे हेठि तरे खे जेको आहे उहो टच न करे। उन खां पोइ असां हुनखे रखी छॾींदासीं कुझु अर्से लाइ, थी सघे थो 1 ॾींहुं लॻे, थी सघे थो 2 ॾींहं लॻे, त उन में ई क्रिस्टल ठहण शुरू थी वेंदा। पोइ जॾहिं क्रिस्टल ठहण शुरू थी वेंदा त हिनखे तव्हां कढी वठो, तव्हांखे हिन टाइप जो ज़बरदस्त ज़ाइक़ेदार मिस्री मिलंदी। वधीक तरकीब ॾिसण लाइ तव्हांखे इंटरनेट ते ॻोल्हियो, उनखे रॉक कैंडी जे नाले सां इंटरनेट ते सर्च कजो, तव्हांखे जेको आहे हिन तरकीबूं खोड़ मिली वेंदियूं।
पर हा हिकिड़ी ॻाल्हि आहे त वॾनि जी मदद खां सवाइ इहो तजुर्बो न कजो या मिस्त्री न ठाहिजो। इहा ॻाल्हि यादि रखिजो त इहो तजुर्बो तव्हां ज़रूरु कंहिं वॾे जे मौजूदगीअ में कयो, हुनजी मदद सां कयो, या अम्मा या बाबा या भेण, वॾी भेण या वॾो भाउ, उन्हनि सां गॾु कयो, अकेलो कॾहिं न कजो। ऐं कोशिशि कयो त सवाइ टहिकाइण जे ॿिया सभु जेके बि उनजा अमल आहिनि या उनजा जेके स्टेप्स आहिनि उहे तव्हां पाण ख़ुदि कयो। जॾहिं करे वठो ऐं उहा कैंडी खाई ॾिसो त मूंखे ॿुधाइजो त मिस्री तव्हांजी कीअं लॻी। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, ॿिए सबक़ ताईं ख़ुदा हाफ़िज़।